हज़रत राबिया बसरिया रहमतुल्लाह जो जॾहिं इंतिकाल थी वियो, वॾी बुज़ुर्गाणी औरत हुई। पोइ कंहिंखे उहा ख़्वाब में आई त उन ख़्वाब वारे चयो, ए राबिया तोसां कहिड़ो मामिलो थियो? त पोइ उन बुज़ुर्गाणी फरमायो, जॾहिं मां क़ब्र में दाख़िल कयो वियो त हिकिड़ो फ़रिश्तो आयो, मूंखां सवाल पियो करे, मां रब्बु का, तुंहिंजो रब केरु आहे? त मां चयुमि त तूं केरु आहे? पोइ हुन चयो, मां फ़रिश्तो आहियां। पोइ हिन चयो त काथऊं आयो आहे? पोइ फरमायो त मां आसमान खां आयो आहियां। पोइ हिन औरत फरमायो, आसमान केतिरो परे आहे? फरमायो, उन फ़रिश्ते 500 साल इंसान सफ़र करे तॾहिं बि दुनिया जे आसमान ते नथो पुॼी सघे। पोइ हिन औरत फरमायो, तूं जल्दी मां कीअं ईंदो आहे? पोइ उन फ़रिश्ते चयो, इहो ख़ुदा जी कुदरत आहे राबिया। पोइ फरमाई त उन फ़रिश्ते खे, राबिया बसरी, जेकॾहिं 500 साल सफ़र करे तूं हिते मूं वटि अचें थो, अल्लाह जी कुदरत सां 1 मिंट में पुॼें थो, मूंखां सवाल थो करे तुंहिंजो रब केरु आहे?